अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंध सुपरस्टार। दोस्तों जेको आहे सो तमामु तव्हां ॾिठो हूंदो त चेटीअनि ते मेगा हिंट टैलेंटेड शो, चेटीअनि ते मेगा हिंट टैलेंटेड शो सिंध सुपरस्टार। सो मां आहियां सिंध सुपरस्टार। सो मां दादू में सिलेक्शन मुंहिंजी थी हुई, फाइनल बि मां खटिया हुआ, सेकंड नंबर ते मां आयो आहियां। सो मां चवां त पंहिंजे जेके मुंहिंजा परस्तार आहिनि और जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, जेके मुंहिंजा चाहींदड़ आहिनि, सो उन्हनि खे मां हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां। ठीकु आहे न, इहे कंहिंखे ख़ुशख़बरी न ॿुधाइजो। बहरहाल मां तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो आवाज़ थो ॿुधायां त ॾिसो त मुंहिंजी आवाज़ में दम आहे या न। तुंहिंजे दिलि में दिलबर रहण मां घुरां थो, ॾाढी सिकया तुंहिंजी मिलण मां घुरां थो, तुंहिंजी ज़िंदगीअ में अचण मां घुरां थो, ॾाढी सिकया तुंहिंजी मिलण मां घुरां थो, तुंहिंजी दिलि में दिलबर रहण मां घुरां थो, ॾाढी सिकया तुंहिंजी मिलण मां घुरां थो, तुंहिंजी दिलि में दिलबर। मां अर्ज़े वॾे खां तोखे पियो थो चाहियां, ही जज़्बात कीअं मां लिकायां। मां अर्ज़े वॾे खां तोखे पियो थो चाहियां, ही जज़्बात कीअं मां लिकायां, तुंहिंजी ज़िंदगीअ में अचण मां घुरां थो, ॾाढी सिकया तुंहिंजी मिलण मां घुरां थो, तुंहिंजी दिलि में दिलबर अचण मां घुरां थो, ॾाढी सिकया तुंहिंजी मिलण मां घुरां थो, तुंहिंजी दिलि में दिलबर।